कम की शुरुआत अगर असां पंहिंजे इष्ट देव भगवान श्री झूलेलाल साहब के याद करे कंदा आहियूं त उहो कमु निश्चित रूपेण सफल थींदो आहे। त अचो अॼु बि असां पंहिंजे हिन कार्यक्रम जी शुरुआत झूलेलाल साईं जे दर ते प्रार्थना करे कयूं। कष्ट निवारण आयो झूलेलाल, झूलेलाल साईं कष्ट त कटींदो, उन खां पोइ असांजो कार्यक्रम सफल थींदो। ऐं चयो बि वियो आहे, उथी सुबुह सवेर जो, उथी सुबुह सवेर जो कर दूल्ह जो दर्शन, पाप सभई पासो कन ताज़ो थियतन, अहिड़ो लाल रतन जेको जोड़ियूं जोड़े जहान जूं। सॼणो तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि जे पब्लिक स्कूल जूं ही बालकियूं ऐं बालक ॾाढा टैलेंटेड आहिनि ऐं सिंधियत सां जोड़ण में हिननि खे पूरो सपोर्ट करे रहिया आहिनि श्री अनिल फतेह चंदानी साहब। मां चाहींदसि कि इन्हनि ॿारनि लाइ तव्हां पहिरीं हिकिड़ो ज़ोरदार ताड़ियूं वॼाए छॾियो। एक बेर ओवर Thank you.
क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान ज़िंदह, जे पंहिंजी ज़बान ज़िंदह त सारो जहान ज़िंदह। सुहिणा रस्ता था सजनि, हिननि ॿारनि तव्हांखे सुहिणा रस्ता बि ॾेखारे छॾिया आहिनि ऐं हूअं बि ॿार ई आहिनि जेके समाज जो भविष्य आहिनि, देश जो भविष्य आहिनि। और इन्हनि ॿारनि जे मथां काफ़ी कुछ निर्भर करे तो कि ही समाज के ऐं देश के कहिड़ी दिशा में था वठी वञनि। पर जे ही ॿार सिंधीअ में ॻाइनि पिया था, हिते सिंधीअ में परफॉर्म पिया था कनि, त सचपच ही ताड़ियुनि जा हक़दार त आहिनि ई। त हिकु भेरो ज़ोरदार ताड़ियूं जे पब्लिक स्कूल जे हिननि बालकियुनि ऐं बालकनि लाइ। सॼणो तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि, हिमांशी अथवानी, जानवी गलानी, चांदनी चावला, आकांक्षा, रुचि, धवल, मानसी, परिणीता, शशांक, रोहित, नितिश, रोहित, ही सभु ॿार हिते मौजूद आहिनि जेके हेॾो सुहिणियूं प्रस्तुतियूं तव्हांजे अॻितां ॾेई रहिया आहिनि। ऐं हाणे हिकु ॿिए गीत जी प्रस्तुति, जिए सिंध जिए ऐं आयो लाल झूलेलाल। सॼणो तव्हांखे इहा बि ॼाण ॾियणु चाहींदमि कि जय झूलेलाल सिंधु संस्था के अध्यक्ष अनिल फतेह चंदानी साहब हिननि ॿारनि खे सिंधियत जी अलॻि जगाइण लाइ पूरी तरह सां तयार कयो आहे। ऐं हिननि जी छोकिरी भी, हिननि जी न्याणी रुचिका भी ॾाढी टैलेंटेड आहे। ऐं हाणे हिन स्कूल जा ॿार रुचिका ऐं हिमांशी एक ॾाढो खूबसूरत फ्यूजन डांस तव्हांजे साम्हूं प्रस्तुत करण अची रहिया आहिनि। दमादम मस्त कलंदर त दासी
अॼु जे कार्यक्रम जो ख़ास प्रस्तुति आहे उहा आहे सिंधु दर्पण भोपाल जी प्रस्तुति हास्य नाटक आत्माराम अंतर्यामी। जे पब्लिक स्कूल के ॿारनि जी प्रस्तुति जी तो मैं तव्हांखे पहिरीं ॼाण ॾिनी अखंड सिंधु संसार विचार मंच ऐं जय झूलेलाल सिंधु संस्था पारां अॼु जो ही कार्यक्रम आयोजित किया वियो आहे। इन कार्यक्रम में अॼु तव्हां ॿारनि जी प्रस्तुतियूं ॾिठियूं। इन खां पोइ परंपरागत रूप से असां जेको कार्यक्रम हलाईंदासीं असांजा अतिथि तव्हां सभिनी खे ॼाण ॾींदे मूंखे बेहद ख़ुशी थी रही है कि अतिथि असांजे विच में अची चुका आहिनि। अॼु जे कार्यक्रम जी मुख्य अतिथि महोदया
आदरणीय डॉक्टर निर्मला वाधवानी विधायक अहमदाबाद असांजे विच में अची चुका आहिनि। उन्हनि जो ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं। सचपच असां सिंधियुनि लाइ इहा गौरव जी ॻाल्हि आहे कि हिकु सिंधी ज़ाइफ़ा जंहिं प्रोफेशन जंहिंजो चिकित्सा क्षेत्र हो पर उहा पॉलिटिक्स में आई, छो त असांजी कोशिशि इहा आहे कि असां वधि में वधि सिंधी जेके आहियूं उहे पॉवर में अचूं ऐं असां पंहिंजी शक्ति बि ज़रूरु ॾेखारियूं। त हिते त हिकिड़ी महिला सिंधी शक्ति ॾेखारे रही आहे। त ज़ोरदार ताड़ियूं भेण निर्मला वाधवानी लाइ। असांजे कार्यक्रम जा माननीय अतिथि महोदय आदरणीय दादा ईश्वरलाल जामनानी साहब जेके न सिर्फ़ ॾाढा सुठा साहित्यकार आहिनि, ॾाढा सुठा समाज सेवी आहिनि, बल्कि पंहिंजी सॼी ज़िंदगी उन्हनि सिंधियत जे जज़्बे सां सिंधियत जे लाइ गुज़ारी आहे। ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो बि स्वागत कंदासीं। असांजे विच में असांजी भेण रश्मि रमानी मौजूदु आहे जेका राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जी एग्जीक्यूटिव बोर्ड जी मेंबर आहे। उन्हनि जो बि दिलि जी गहराइयुनि सां स्वागत। उहा पाण पिणु हिकिड़ी ॾाढी सुठी साहित्यकारा आहे। ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो बि स्वागत। असां हमेशह सिंधी जेके आहियूं उहे पंहिंजे परंपराउनि जो पालन कंदा आहियूं, निर्वाहन कंदा आहियूं ऐं हमेशह कोशिशि इहा ई रहंदी आहे कि कंहिं बि कम जी शुरूआत ईश्वर जे नाले सां कयूं। साईं झूलेलाल जिन जी प्रार्थना सां असां कार्यक्रम जी इनफॉर्मल शुरूआत त कईसीं, पर हाणे फॉर्मल शुरूआत बि कंदासीं। मां महिमाननि सां अर्ज़ कंदमि मंच ते दीप प्रज्वलन लाइ अचनि ऐं गुज़ारिश कंदमि अखंड सिंधु संसार विचार मंच जे आदरणीय श्री ज्ञान लालवानी साहब जिन सां कि महिमाननि खे मंच ते वठी अचनि दीप प्रज्वलन लाइ। गॾोगॾु मां आमंत्रित करणु चाहींदमि झूलेलाल सिंधु संस्था के अध्यक्ष श्री अनिल फतेहचंदानी साहब जिन के उहे भी मेहमानन के मंच से वठी अचन। असांजे विच में आईडीए जा अध्यक्ष श्री शंकर लालवानी साहब अची चुका हैं। उन्हनि जो ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदासीं, अभिनंदन कंदासीं। मां जिन के सुञाणा इंदौर भोपाल जी आहियां, पर भाई गुलाब ठाकुर साहब भी असां सां गॾु मौजूद आहिनि। उन्हनि जो भी दिलि जी गहराइयुनि सां स्वागत, अभिनंदन। मां ज्ञान लालवानी साहब से अनुरोध कंदम कि मेहमानन के दीप प्रज्वलन लाइ मंच ते वठी अचनि। जॾहिं खां इन्हनि जी पंहिंजी सिंधी अखबार निकिरी रही है जेका न सिर्फ हिंदुस्तान में न ब्लास्ट हो रहा है, थोड़ा सा ध्यान दीजिए, ब्लास्ट हो रहा है माइक पे, न सिर्फ हिंदुस्तान में बल्कि सिंधी जिते जिते आहिनि उते उते हू हिन अखबार के पढ़ण ॾाढो पसंद कंदा आहिनि, हिन समाचार पत्र के पढ़ण ॾाढो पसंद कंदा आहिनि। छो त देश विदेश में जिते भी सिंधी कोई कार्यक्रम थे तो सिंधीअ सां जुड़ियल या सिंधियत सां जुड़ियल कोई भी घटना थे थी त पहिरियों अखबार हूंदो आहे जेको उन ख़बर के छापींदो आहे। न सिर्फ ख़बरूं छापण पर पंहिंजे सामाजिक दायित्वनि जो निर्वाहन कंदे कंदे अखंड सिंधु संसार पिछले 15 सालनि खां नाट्य समारोह भी आयोजित करे रहियो आहे। जंहिं कड़ीअ में ही 15 नाट्य समारोह आहे और 2 महीने 21 फरवरी ते सूरो नाट्य समारोह मध्य प्रदेश की राजधानी भोपाल में आयोजित किया वियो आहे। हाणे मां गुज़ारिश कंदमि श्री ज्ञान लालवानी साहब ऐं अनिल फतेहचंदानी साहब जिन सां कि ये लाइनूं जॾहिं भी दीप प्रज्वलन थींदो आहे मुंहिंजे दिलि सां जुड़ियल आहिनि। ज़रूरु चाहींदसि कि तव्हां सां भी शेयर कयां, कंहिंखे घटि त कंहिंखे अतिथि देवो भव, ईश्वर जो स्वरूप थींदा आहिनि अतिथि। ही कुछ जिम्मेदारियों थींदियूं आहिनि जंहिंजो निर्वाहन असां कंदा आहियूं। हालांकि अखंड सिंधु संसार जी एक परंपरा रही है कि नाट्य समारोह है तो पूरी तरह से नाट्य समारोह। अखंड सिंधु संसार जो मञण इहो आहे कि कंहिं भी ॻाल्हि खे चवंदा आहिनि असां जॾहिं कोई ॻाल्हि चवंदा आहियूं त उहो असां ॿुधंदा आहियूं, थोड़ी देरि खां पोइ भुलिजी वेंदा आहियूं, पर उन ॻाल्हि खे जॾहिं ॾिसंदा आहियूं त उहा ॻाल्हि वधीक असर कंदी आहे। बि आहे कि असां पंहिंजे महिमाननि जो स्वागत कयूं ऐं इन ॾिस में मां सभिनी खां पहिरीं आमंत्रित करणु चाहींदमि जय झूलेलाल सिंधु संस्था के अध्यक्ष श्री अनिल फतेहचंदानी साहब जिन के कि उहे अचनि ऐं असांजे विच में मौजूद आदरणीय विधायक डॉक्टर निर्मला वाधवानी जिन जो स्वागत कनि। शॉल ऐं गुलन सां स्वागत। गुलन में समाहित है असांजो ढेर सारो प्यार ऐं असांजो ढेर सारो सत्कार पंहिंजे सम्मानीय अतिथि महोदया लाइ डॉक्टर निर्मला वाधवानी लाइ मां तव्हांखे पहिरीं ॼाण ॾिनी कि नरोडा अहमदाबाद जो हिकिड़ो क्षेत्र आहे जंहिंमां हीअ असांजी सिंधी लाडली विधायिका चूंडिजी आई। ज़ोरदार ताड़ियुनि सां हिननि जो स्वागत। ऐं सभिनी खां सुठी ॻाल्हि इहा आहे कि ॾाढो बहितरीन नमूने ॾाढो सुहिणे नमूने पंहिंजी
पंहिंजो रोल निभाए रही आहे ॾाढो ख़ूबसूरती सां, न सिर्फ़ु पंहिंजे चिकित्सीय पेशे सां पूरो न्याय करे रही आहे, बल्कि पॉलिटिक्स में अची करे, राजनीति में अची करे सिंधी समाज जी पैठ बि ॾेखारे रही आहे। हाणे मां आमंत्रित करणु चाहींदमि पंकज वाधवानी साहब ऐं मुकेश सुखरानी साहब जिन के उहे अचनि ऐं असांजे विच में मौजूद आदरणीय दादा ईश्वर झामनानी साहब जिन जो स्वागत कनि। मां कमल इसरानी ऐं अशोक गुलाबचंदानी साहब जिन के भी मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि उहे भी मंच ते अची वञनि। ईश्वर झामनानी साहब सिंधु भवन ट्रस्ट जा पूर्व अध्यक्ष और इंदौर के सिंधी समाज की हिकु ॼातल सुञातल शख्सियत। मूंखे इहो चवण में कोई अतिशयोक्ति नथी लगे कि अगर मां अॼु हिन मंच ते बीठी आहियां त मूंखे राष्ट्रीय स्तर ते मंच ॾियण वारा ईश्वर झामनानी साहब आहिनि, जंहिं मूंखे राष्ट्रीय स्तर ते मुंहिंजे लाइ रस्ता खोले अंतर्राष्ट्रीय स्तर ते मूंखे पहचान क़ाइमु करण में, सुञाणप क़ाइमु करण जे हिकु रस्तो मिलियो। उन में ईश्वर झामनानी साहब जिन जो ई हथु आहे। मुंहिंजा प्रेरणा स्रोत बि आहिनि, ज़ोरदार ताड़ियूं उन्हनि जे लाइ। हाणे मां आमंत्रित करणु चाहींदमि श्री कमल इसरानी साहब ऐं अशोक गुलाबचंदानी साहब जिन के उहे अचनि ऐं असांजे विच में मौजूद IDA जे अध्यक्ष श्री शंकर लालवानी साहब जिन जो स्वागत शॉल ऐं गुलनि सां कनि। ज्ञान लालवानी साहब जिन सां अनुरोध है, मूंखे मना कयो है कि मां मंच ते न ईंदमि, पर हितां अनिल भाऊ जी थोड़ी सी रिक्वेस्ट हुई कि ज्ञान भाऊ खे भी मंच ते सॾु करायूं, छो त ज्ञान भाऊ जो मां ॿुधायां मक़सदु उन्हनि जो कुझु अलॻि आहे, उन्हनि जा रस्ता अलॻि आहिनि, त हू मंच ते बीहण खां वधीक कमु करणु वधीक पसंदि कंदा आहिनि ऐं उन्हनि जी शख़्सियत कुझु अहिड़ी आहे, उन्हनि जो स्वभाव कुझु अहिड़ो ई आहे, त मूंखे लॻे थो असां फोर्स न कयूं त वधीक सुठो रहंदो। हाणे मां आमंत्रित करणु चाहींदमि श्री किशोर परियानी ऐं लक्ष्मण पहावानी साहब जिन के ऐं OP प्रेमचंदानी साहब जिन के उहे अचनि असांजी महिमान आदरणीय रश्मि रमानी जो स्वागत शॉल ऐं गुलनि सां कनि। श्री किशोर परियानी जी, लक्ष्मण पहावानी जी, OP प्रेम। चवंदा आहिनि न कि इंसान खां वधीक उन जा शब्द ॻाल्हाईंदा आहिनि। वर्ड्स स्पीक्स बेटर देन पर्सनैलिटी। त कुछ अहिड़ी शख्सियत है भेण रश्मि रमानी जी, जॾहिं हूअ ॻाल्हाईंदी आहे त उन्हनि जी पूरी पर्सनैलिटी डिपिक्ट थींदी आहे कि कहिड़े तरीक़े जो स्वभाव अथनि ऐं कहिड़े तरीक़े जा उन्हनि जी कहिड़े तरीक़े जी उन्हनि जी सोच आहे। मां उन्हनि सां बि ॾाढी इंस्पायर आहियां। ज़ोरदार ताड़ियूं आदरणीय श्री रश्मि रमानी लाइ। ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि NCPSL जी सदस्य हूंदे असां ॿिन्हिनि खे गॾु रहण जो ॾाढो मौक़ो मिलंदो आहे। जिते बि वेंदा आहियूं असां ॿई रूम्स शेयर कंदा आहियूं ऐं मतिलबु काफ़ी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं मां ॾाढो कुझु सिखंदी आहियां दीदी रश्मि खां। अॻिते वधंदासीं, गुलनि ज़रिए असां स्वागत कयोसीं, पंहिंजे महिमाननि जो सम्मान कयोसीं, पर कॾहिं कॾहिं बेहद ज़रूरी थी वेंदो आहे कि असां पंहिंजे दिलि जी भावनाउनि जो इज़हार शब्दनि ज़रिए कयूं, अखरनि ज़रिए कयूं। त मां हाणे आमंत्रित करणु चाहींदमि झूलेलाल सिंधु संस्था के अध्यक्ष श्री अनिल फतेहचंदानी साहब जिन के उहे अचनि ऐं स्वागत उद्बोधन ॾियनि। श्री अनिल। पिता गुरुनि जो अगरि असांखे आशीर्वाद आहे त असां निरंतर हमेशह अॻिते वधंदा वेंदासीं। त मुंहिंजा पिता साहब भी वेठा आहिनि, गुरु भी वेठा आहिनि, मुंहिंजो परिवार, मुंहिंजा दोस्त यार आहिनि, सभु वेठा आहिनि। हिन प्रोग्राम में प्रकाश लालवानी जी आयल आहिनि ऐं असांजा चुनीलाल जी, दादा हरियाणी जी, जेके असांजा प्रेरणा स्रोत आहिनि, दीदी अमला शर्मा, मां सभिनि जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां ऐं इहा मां भविष्य में तव्हां खां अपेक्षा रखां थो कि असांखे सहयोग मिलंदो रहे। असांजे संस्था जे उद्देश्य जे बारे में मां तव्हांखे संक्षिप्त में ॿुधाइणु चाहींदुसि कि सभिनि खां पहिरियों जेको जीवन में असांजे लाइ ॾाढो ई महत्वपूर्ण आहे, असांजी माता, मातृभूमि, मातृभाषा। माता जो अहम स्थान आहे, इहा सभिनि खे ख़बर आहे। ऐं हीअ मातृभूमि जिते असां बीठा आहियूं, हिन धरती माता ते असांजो वजन थी रहियो आहे। उन खां पोइ जेका असांजी मातृभाषा आहे, जेका असांजी सिंधी भाषा आहे, उन सां असां जेको हिते सभु ॾाढा सीनियर साथी वेठा आहिनि असांजा, जेको असां एनालिसिस कयूं था त जेका अचण वारी पीढ़ी अचे थी पई उहा हिन मातृभाषा खां परते थी थींदी। इहो ॾाढो चिंता जो विषय आहे।
ऐं हे सांस्कृतिक कार्यक्रम हे असां जेके प्रोग्राम कयूं था तव्हां सभिनी जे सहयोग सां मिली करे, त उहा जेका जोत ॿरी रही आहे, असां हुन में हिकु थोरी आहुति ऐं कोशिशि था कयूं, प्रयास था कयूं पिया त असांजी हिन संस्कृति खे ऐं असांजी भाषा खे अॻिते वधाईंदा हलूं। त जेको असांजो वजूद आहे उन खां बग़ैर असांजो छा वजूद, त इहो असांजो उद्देश्य आहे, हुन में असां इहे सभु कमु कयूं था पिया। ॿियो असांजो मेडिकली शिक्षा जे क्षेत्र में, कानूनी जे क्षेत्र में जेको बि असांजे टीम खां समय ते सहयोग थींदो आहे उहो सभु असां कंदा आहियूं। ऐं मां हाणे आख़िरी में पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि कि सिंधी ॻाल्हायो, पंहिंजी शान वधायो, पंहिंजी शान वधायो या असांजी शान वधायो, इहो ई असांजे ॿारनि खे अपील आहे, इहो ई मुंहिंजो निवेदन आहे। ऐं अॼु 3 जनवरी आहे, छोकी लाड़काना पंचायत जे प्रोग्राम में बि मां वियो हुयुसि, त अॼु असांजे गुलाब ठाकुर भाउ जो अॼु बर्थडे आहे ऐं डॉक्टर सुनील आजन जो बि बर्थडे आहे। त मां चाहियां थो कि असांजी तरफ़ां सभिनी उन्हनि खे वाधायूं कि अहिड़े सुठे मौक़े ते असांजे भाउरनि जा बर्थडे, हीअ डेट अॻिमी लाड़काना पंचायत में बि तय हुई ऐं सुठा माण्हू सुहिणा सिंधी सभु इकट्ठा थिया, त सभिनी लाइ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। गॾु ई असांजा संजय कटारिया जी पार्षद महोदय बि हिते पधारियल आहिनि, प्रकाश राजदेव जी आहे, गोपाल दरियाणी, दादा आहूजा जी, ॾाढा मुकेश सचदेव जी, असां ॾाढा ई साथी असांजा गॾु आहिनि हिते, मुस्ताक ग्रुप वारा असांजा साथी, सभिनि जो मां तहे दिलि सां स्वागत थो कयां। जय झूलेलाल। मां अहिड़नि भाउरनि खे ॾिसंदी आहियां त मूंखे सभिनी खां सुठी ॻाल्हि हिकिड़ी इहा लॻंदी आहे कि असां कंहिं बि कार्यक्रमनि में वेंदा आहियूं त ऑलवेज़ द जेंडर इज़ सेम, हमेशह ॾिसंदा आहियूं कि 60 सालनि जा बुज़ुर्ग या कुझु वॾी उमिरि जा माण्हू ई उन कार्यक्रम में मौजूदु रहंदा आहिनि, पर जॾहिं युवा नई टही जॾहिं कंहिं कार्यक्रम सां जुड़ंदी आहे त उन कार्यक्रम कंदो रहणो आहे। हाणे मां आमंत्रित करणु चाहींदमि आकाश सचदेव साहब जिन खे, उहे अचनि ऐं आदरणीय दादा श्री करणु चाहींदमि, शायदि मूंखे लॻे थो अची विया। ज़ोरदार ताड़ियुनि सां असां दादा ईश्वर झमनानी साहब जिन जो स्वागत कंदासीं। आमंत्रित करणु चाहींदमि श्री नानक राम जी ऐं मुन्ना जेठवानी जी खे, उहे अचनि ऐं असांजे विच में मौजूदु आदरणीय शंकर लालवानी साहब जिन जो स्वागत कनि। इहा असांजी सिंधियुनि जी इहा हिकु ॾाढी क्वालिटी अथव कि असां हिक ॿिए खे हिमथाइण में किथे बि पुठे न हटंदा आहियूं, ऐं इहा सुठी ॻाल्हि बि आहे, त उन्हनि खे ॿुधण बि तमामु बेहद ज़रूरी हूंदी आहे। जल्दी अची वञो, रश्मि दीदी जो स्वागत कयो, अचो। नरेश कुंदवानी जी भी अचन मंच ते ऐं जी हलंदासीं अॻिते। मां थोड़ी देर पहिरीं चयो कि जॾहिं इन तरह जी शख़्सियतूं असांजे विच में मौजूदु हूंदियूं आहिनि त उन्हनि खे ॿुधण बि पंहिंजो पाण में हिकु ख़ूबसूरत ऐं हिकु ॾाढो उम्दा अनुभव हूंदो आहे। त मां सभिनी खां पहिरीं निमाणी वेनिती कंदमि कि रश्मि दीदी अचनि ऐं ॿ शब्द ॻाल्हाइनि। रश्मि जी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे कि अॼु अखंड सिंधु संसार वीचार मंच ही जेको ड्रामो पेश कर रहियो आहे इनखे फ़क़ति हिकु नाट्य प्रस्तुति या ड्रामा प्रेज़ेंटेशन न सम्झो वञे, छाकाणि जो घणनि माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी कि 1994 अखंड सिंधु संसार अख़बार शाया थी रही आहे ऐं हिन अख़बार जी जेका अहमियत आहे असांजे लाइफ स्टाइल में या असांजे जीवन में हिकिड़े दोस्त वांगुरु कि हर महीने अगर ये दोस्त न अचे तो कुछ खालीपन महसूस थी। कॾहिं कॾहिं मां चवंदी आहियां कि अखंड सिंधु संसार सिंधीअ में जनसत्ता अख़बार जी हैसियत रखनि बस में करे वठंदा, पर उते हिकिड़ो ॾाढो मतिलबु दिलि खे छुईंदड़ वाक़ियो थियो कि चयूं कि भई हिकु दफ़ो स्कूल में ॿारनि खे चयो वियो कि पंहिंजी मातृभाषा में हिकु कविता ॿुधायो। गुजरातीअ, मराठीअ, पंजाबीअ ॿारनि पंहिंजी मातृ कविता ॿुधाई, पर जेको सिंधी ॿार हुयो उहो कंध हेठि करे वेठो थियो, छाकाणि जो हुनखे सिंधी ईंदी ई कोन हुई। हाणे ॾोह कंहिंजो, अगरि जो मां चवां तव्हांजो त ॿाहिरि निकिरी करे सभु मूंसां निपटी वठंदा कि चओ भई तूं असां मां कोन्हे छा। पर हिते मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चइणी आहे कि तव्हां इहो न चओ कि असांखे ज़मीन न मिली,
असांखे पंहिंजो प्रदेश न मिलियो त असां पंहिंजी भाषा विञाए वियासीं। काई ॻाल्हि न आहे। इंसानी जिस्म में अगरि मां तव्हां खां पुछां त हर शइ पंहिंजी मुक़ररु जॻह ते आहे। इंसान जो दिलि दिमाग़ हथ पेर किडनी गुर्दा सभु पंहिंजी पंहिंजी जॻह ते आहिनि, पर रत अहिड़ी शइ आहे जेका सॼे जिस्म में पंहिंजी जॻह वालारे थो, सॼे जिस्म में हुनजो वजूद आहे। त छा असां सिंधियुनि में एतिरी बि सम्झ कोन्हे कि असां सिंधियत खे पंहिंजे वजूद जो रत सम्झी करे हुन अहसास खे पंहिंजे अंदर में जॻह ॾियूं? कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु हिकिड़ी सभिनीनि खां वॾी महत्वपूर्ण ॻाल्हि मूंखे ॿुधाइणी आहे कि जंहिंमहिल सिंध में खोटाई थी, मोहनजोदड़ो निकितो, हिक मथे हिकु 7 शहर निकिता, त ख़बर पई कि हीअ हिकिड़ी अहिड़ी सभ्यता हुई जंहिंमें संसार जो जेको पहिरियों वेयर हाउस, पहिरियों जेको पोर्ट हुयो लोथल में सिंधियुनि ॾिनो हुयो। इन जे अलावा खोटाईअ में सभु कुझु निकितो। खोटाईअ में सुरमेदानी निकिती, खोटाईअ में शिलाजीत निकितो, खोटाईअ में पाउडर निकितो, सोन जी सुयूं निकितियूं, ज़रिए जा दुशाला निकिता। मां इहे सभु शयूं मोहनजोदड़ो जे म्यूज़ियम में ॾिसी आई आहियां, पर हथियार हिकु बि न निकितो। इन सां ज़ाहिर थिए थो कि असां हिकिड़ी अहिड़ी जातीअ जा वारिस आहियूं जिन में कंहिं ज़माने में अगरि समृद्धि हुई त उहा समानता ते आधारित हुई, बराबरीअ ते आधारित हुई। इन करे न कोई वैर विरोध हुयो, न कोई लड़ाई झगड़ो हुयो, कंहिं बि जंग जो कोई बि नामो निशान सिंधु घाटीअ जी खोटाईअ में असांखे नथो मिले। इन खां पोइ हिकिड़ी ॿी जेका महत्वपूर्ण ॻाल्हि मां नोट कई हुई उहा हुई कि स्वामी वनखंडी महाराज माता अन्नपूर्णा खे प्रसन्न करे साध बेले में अखूट लंगर जी स्थापना कई हुई। ऐं तव्हां मां घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी कि सिंधी वापारी साध बेले जी पत्ती पंहिंजे बिजनेस में रखंदा हुया कि असां मुनाफ़े जी 2 आना पत्ती 4 आना पत्ती साध बेले खे अर्पण कंदासीं। हाणे हिंद में त साध बेला रहिया कोन। एतिरो ज़रूरु थी सघंदो आहे कि सिंधियत जे वाधारे लाइ जेके कोशिशां थी रहियूं आहिनि, अॼु जो हे जेको ड्रामा अथव हिनखे सिर्फ़ु ड्रामा न सम्झिजो। हींअर ज्ञान भाई चई रहिया हुया कि इंदौर जे सिंधियुनि जो छा कयूं। मां चयो कुझु न कयो, कोशिशि कंदा रहो, कोशिशि कंदा रहो। हिकु ॾींहुं ईंदो जो तव्हां चवंदव कि इंदौर जा जेके सिंधी आहिनि वाक़ई सिंधी चवण लाइक़ु आहिनि, सिंधी सॾाइण लाइक़ु आहिनि, ऐं वॾी जल्दी अची वञो। हींअर उहो भेण कविता चई रही हुई कि रश्मि रमाणी NCBSL जा एग्जीक्यूटिव बोर्ड मेंबर आहिनि। बोर्ड मेंबर जी हैसियत सां मां घणेई दफ़ा चवंदी आहियां कि भाई NCBSL वटि कोई कैप्सूल कोन अथव सिंधीअ जो तव्हां पाणीअ सां पकंदव, खीर सां पकंदव ऐं तव्हांखे सिंधी अची वेंदी। न, एफर्ट तव्हांखे लॻाइणा पवंदा। कोशिशि असां करे रहिया आहियूं। जॻह जॻह ते कल्चरल प्रोग्राम थी रहिया आहिनि, जॻह जॻह ते असां किताबनि खे जेके ग्रांट्स वग़ैरह ॾेई रहिया आहियूं, जेके 5 स्कीम्स आहिनि उन्हनि में असां घणी कोशिशि करे रहिया आहियूं। अञा 2 साल बाक़ी आहिनि। मूंखे उमेदु आहे 2 सालनि में असां घणो कुझु करे वठंदासीं। ऐं तव्हांखे शायदि घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी कि NCBSL ताज़ो 1 करोड़ रुपयो इंदौर यूनिवर्सिटी खे ॾिनो आहे सिंधु पीठ जी स्थापना लाइ। हिते जेतिरा बि सिंधी वेठा आहिनि इन्हनि सां मां निवेदन थी कयां कि ठीकु आहे NCBSL वटि फंड आहे, असांजी कोशिशि बि आहे, जज़्बो बि आहे, पर तॾहिं बि हिते जेके एक्टिविटीज़ रन थींदियूं 1 करोड़ जो जेको ब्याज आहे 8.5 लख रुपया, उन सां इहे एक्टिविटीज़ रन थींदियूं। 8.5 लख रुपया ॾाढी घटि रक़म आहे जंहिंसां असां कुझु करे सघूं। फ़िलहाल त असांखे ब्याज मिलियो बि कोन्हे। तव्हां सभिनीनि खां मुंहिंजी निमाणी वेनिती आहे, निमाणी अर्ज़ु आहे कि तन मन धन सां हिन में असांखे सहयोग कयो। बाक़ी त झूलेलाल आहे बेड़ा पार करण वारो, मां छा चई सघां। शुक्रिया कंदासीं। मां आमंत्रित करणु चाहींदमि श्री शंकर लालवानी साहब खे कि अच्छा ईअं त मां गुज़ारिश कंदमि दादा ईश्वर झामनानी साहब जिन सां कि उहे अची करे पंहिंजी ॻाल्हि रखनि ऐं उन खां पोइ असांजी मुख्य अतिथि महोदय, तंहिंखां पोइ सिंधी ड्रामो आत्माराम अंतर्यामी। सिंधी आहियां सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारिया उन मिठड़ी ॿोलीअ खे जंहिंमें हमण ॾियनि थींदा। नए साल जूं सभिनी खे अंग्रेज़ी नए साल जूं लख लख वाधायूं। ऐं मां सभ खां पहिरियां नमन थो कयां मुंहिंजे सरपरस्तनि दादा जेठानंद जी, डॉक्टर TR हरियाणी साहब, दादा प्रताप राय आहूजा साहब, असांजा GD गिदवाणी साहब, दयाल ठाकुर साहब, डॉक्टर बदलाणी साहब ऐं हिन अहिल्या माता जी नगरीअ जा मुंहिंजा मिठड़ा दोस्तो, नौजवान साथियो ऐं मुंहिंजी पत्नी बि आहे ऐं मुंहिंजी भेनरूं। अॼु विरहाङे खे असांजा 69 साल थी चुका आहिनि। 69 सालनि में असां पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ खे महरूम रखियो आहे पंहिंजे ॿारनि खां। उन जा दोषी असांजी संस्कृति साहित्य फल जिंदा आहे,
पर ॿोली जेके विसरी वई। क़ौम साई ज़िंदा आहे जंहिंजी ॿोली ज़िंदा आहे। असांखे नई टईअ खे वधीक हिदायत थो ॾियां पंहिंजे घरनि में सिंधी ॻाल्हायूं। अॼु जो हीउ जेको आयोजन आहे जय सिंधी जीअं पंहिंजो अखंड सिंधी संसार वीचार मंच ऐं जय झूलेलाल सिंधी संस्था जे संयुक्त तत्वाधान में हीउ जेको नाटक जी जखजोड़ असांजा प्यारा अनिल ऐं भाउ ज्ञानचंद लालवाणी जेको मुंहिंजो ॻोठाई आहे मुंहिंजो नंढिड़ो भाउ आहे ऐं हुननि खे जुनून आहे सिंधियत जो ऐं उहा सिंधियत जो जुनून तॾहिं असां सिंधियुनि में ई असां पुराए सघंदासीं जॾहिं बार बार असां हिन नाटकनि हिननि मलाखड़नि हिननि मजमनि खे असां जॾहिं तव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं तव्हांजी उपस्थिति ऐं तव्हांजो सहकार थींदो तॾहिं मूंखे इन में चवण में काई किथे गुंजाइश कान्हे त सिंधी ज़िंदह रहंदी सिंधी ज़िंदा हा ज़िंदा हा ज़िंदा। धन्यवाद महिरबानी जय हिंद जय भारत। में 7 जेके विधायक आहिनि उनमें हिकिड़ी महिला प्रतिनिधि आहे ऐं गॾोगॾु हिकु एमएलसी आहे। अॼु मुंहिंजे विच में असांजा नगर निगम जा पार्षद असांजो मिठड़ो संजय कटारिया भेण सरिता मंगवाणी आहे उनखे बि नथो विसारे सघां छाकाणि हू असांजे शहर जा नुमाइंदा आहिनि ऐं असांखे हर हंधि उनजी सहयोग ऐं कामना रहे थी। असां उनजो बि स्वागत था कयूं। हाणे तव्हांजे भेण विच में निर्मला ज्योति कालाणी बि आहे। ज्योति कालाणी लाइट बंद है थैंक यू। हाँ आयो लाल सभई चो मंच ते वेठल आदरणीय श्री ईश्वर भाई जामनानी लालवाणी साहब रश्मि बहन बे मंचस्थ महानुभाव भाउर भेनर सभिनी खां पहिरीं त नए साल में गॾिजी रहिया आहियूं त तव्हां सभिनी खे नए साल जूं तमामु घणियूं घणियूं वाधायूं। ऐं इंदौर ईअं त ख़ुशनुमा शहर आहे ऐं सुबुह खां वठी मां ॾिसी रही आहियां कीअं तरह जा प्रोग्राम था करे रहिया आहियो। अञा सिंधियत अञा अॻियां वधे तव्हां सभु अञा अॻियां वधो इहा ईश्वर खे प्रार्थना कंदसि। 1947 में जेको हिंदुस्तान पाकिस्तान थियो ऐं जेको मास ह्यूमन माइग्रेशन थियो उहो वर्ल्ड जो हेॾे ताईं जो हाईएस्ट मास ह्यूमन माइग्रेशन थियो जंहिंमें कि हेॾा सिंधी हिक सां विस्थापित थिया ऐं देश ऐं विदेश में जुदा जुदा जॻहियुनि ते फैलिजी विया। इन करे असांखे लैंग्वेज में थोड़ी तकलीफ़ थिए थी पंहिंजी सिंधी भाषा खे बचाइण या उन्हनि जे जेके इंटरनल जेके प्रॉब्लम्स हूंदियूं आहिनि गवर्नमेंट जूं या छा उन्हनि में कुझु तकलीफ़ थिए थी। पर हिकिड़ी ॻाल्हि मां चवणु चाहींदसि कि हिकु दफ़ो गुरु नानक जी पंहिंजे दौरा कनि पिया जुदा जुदा गांवनि में त हिकु गांव में विया त उते जीअं ई उन गांव में पहुता उन्हनि जो शेड्यूल हो 5 ॾींहं रहण जो पर उते उन्हनि खे जाम मान सम्मान मिलियो जीअं मूंखे मिलियो सुबुह खां वठी मिले पियो गुलाब भाई सॼो कनि पिया सभु ॼणा त सुठो मान सम्मान आदर सत्कार ॾिनो त ऐं सत्संग में बि संख्या तमामु सुठी रहंदी जीअं हिते आयो त गुरु नानक साहिबु उते 5 ॾींहंनि जी जॻह ते 8 ॾींहं रहिया ऐं जेॾीमहिल वञनि पिया त उन्हनि खे स्टेशन ते छॾण विया सभु उन्हनि जा सत्संगी ऐं तॾहिं उन्हनि खे चयो कि तव्हां विखिरजी वञो त इहो ॾिसी उन्हनि जो जेको चेलो उनखे ॻाल्हि सफ़ा न वणी चई छा ख़ैर चुप रहिया गुरु साहिब सां जे अॻियां पुछी न सघिया वरी दौरे कंदे कंदे हिकु ॿिए गांव में विया त उते गांव में उन्हनि खे 5 ॾींहं ई रहणो हो पर उते उतां जा जेके माण्हू आहे उहे उन्हनि खे प्रॉपर रेस्पेक्ट न पिया ॾियनि मान सम्मान घटि सत्संग में संख्या घटि ध्यान सां सत्संग न ॿुधनि ऐं थोरो अपमानजनक बि ॻाल्हाइनि पिया त गुरु साहिब उते 5 ॾींहंनि जी जॻह ते 3 ॾींहं ई रहिया ऐं जॾहिं स्टेशन ते पहुता त जेके 2-3 उन्हनि जा फॉलोअर्स हुआ उहे स्टेशन ते विया उन्हनि खे छॾण त उन्हनि खे चयूं संगठित रहो गॾिजी रहो त उन खां पोइ त उन्हनि जे चेलो जीअं ई ट्रेन छुटिजी रहियो न थियो उन्हनि खां चयूं गुरु साहिब हीअ त हद थी वई जेके असांखे मान सम्मान ॾियनि पिया तव्हां उन्हनि खे चई आहे बिखिरजी वञो ऐं जेके जिन न ॾिनो मान सम्मान उन्हनि खे चयो तव्हां संगठित रहो एकोकर थी करे रहो त इहो छा ॻाल्हि आहे इन में छा राज़ आहे। तॾहिं गुरु साहिब चयो जेके सुठा माण्हू आहिनि यानी कि जिन में ख़ुशबू आहे त उहे फैलजंदा
त सभु हंधि ख़ुशबू फैलाईंदा त ऐं जेके घटि सुठा आहिनि ख़राबु माण्हू आहिनि उहे संगठित रहंदा हिक ई हंधि रहंदा त उन्हनि जी बदबू घटि फैलजंदी। त असां सिंधी बि ईअं एतिरा सुठा आहियूं कि असां देश में त जुदा जुदा जॻहियुनि ते आहियूं, विदेश में बि फॉरेन में बि सभिनी कंट्रीज़ में आहियूं। अॼु खां 15 साल अॻु मां जॾहिं हांगकांग वई हुअसि त रस्ते ते मां ईअं असां सिंधी में पिया ॻाल्हायूं त हिकु बुज़ुर्ग बि सिंधी में ॻाल्हाइनि पिया त पोइ मां उन्हनि सां परिचय कयो कि दादा तव्हां सिंधी आहियो? हा मां इंडिया खां। ईअं करे असां ॻाल्हायोसीं। उन्हनि विदाउट वेटिंग 1 मिनट असांखे होटल में वठी हलिया, रोटी खारायूं, सभु कुझु। ऐं हाणे जॾहिं असां सिंधोलॉजी में वियासीं प्रोग्राम में गांधीधाम में त उते हांगकांग जा माण्हू आया त उहे ॿुधाइनि पिया उहो बुज़ुर्ग अञा ताईं बि हयात आहिनि ऐं तमामु सुठे नमूने सेवा करे रहिया आहिनि। त पंहिंजा सिंधी त ईअं आहिनि। ऐं दादा आडवाणी साहिब खे हींअर बि जेके उते सिंधोलॉजी में माण्हू मिलनि पिया त पुछनि पिया दादा आडवाणी कि लैटिन अमेरिका में बि सिंधी आहिनि? त चवनि मतिलबु सिंधी सभिनी कोननि में बिखरियल आहिनि ऐं पंहिंजी ख़ुशबू फैलाए रहिया आहिनि। भेण हिकु ॻाल्हि चई कि औजार कान्हनि, माना असां हिक ॿिए सां विढ़ण जो मन में वैर न आहे, पर गॾो गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे कि सिंधियुनि में कॾहिं केरु भिक्षा न वठंदो आहे, भीख न वठंदो आहे। त इहो हिकु ॿिए कंहिं बि समाज में न अथव। त असांखे सिंधियुनि खे पाण ते गौरव करणु खपे। असां सिंधी पाण में गौरव रखूं, यूनाइटेड रहूं ऐं ख़ुशि रहूं। इहो ई मां चई करे बसि हिकिड़ी ॿी ॻाल्हि चवंदसि कि घर में मिनिमम 1 कलाक सिंधी में ॿारनि सां ज़रूरु ॻाल्हायो त ॿार पाण ई सिंधी सिखंदो, पाण ई सिंधी ॻाल्हाए सघंदो ऐं उहो नेक्स्ट जनरेशन में पाण ई उहा सिंधी वेंदी रहंदी। इहो ई चई ॻाल्हि पूरी कंदसि। जय झूलेलाल, जय सिंधी। महिरबानी निर्मला दीदी। बिल्कुलु सही चयो तव्हां कि असां घर में सिंधीअ में ॻाल्हायूं। उहो बि हिकु फैक्ट अथव, हिकु साइकोलॉजिकल फैक्ट आहे कि जॾहिं ॿारु जनमु वठंदो आहे, पैदा थींदो आहे त उन ॿार जी कैपेसिटी एतिरी हूंदी आहे कि हू जंहिं लैंग्वेज खे ॿुधंदो आहे घटि में घटि हू एट अ टाइम 7 लैंग्वेजिस सिखी थो सघे। त असां अंग्रेज़ीअ में ॻाल्हायूं था, ॿार जे पैदा थींदे ई हिंदीअ में ॻाल्हायूं था। अंग्रेज़ी ऐं हिंदी त उहो स्कूल वञी करे बि सिखी वठंदो। अगरि सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं हू 3 सालनि में जेका सिंधी सिखी वठंदो उन खां पोइ ॿिए लैंग्वेजिस त पाण ई सिखी वठंदो, हुन में कोई डाउट कोन्हे। छो त हुनजी कैपेसिटी एतिरी हूंदी आहे कि हू ॿुधी करे 7 लैंग्वेजिस सम्झी थो सघे ऐं सिखी थो सघे। मां पंहिंजे घर जो एग्ज़ाम्पल ॾियणु चाहींदमि। मुंहिंजी हिकिड़ी कज़िन आहे बैंगलोर में, उन ॿार एडॉप्ट कयो अथई ॿार साउथ इंडियन कन्नड़ अथसि। कन्नड़ ॿार एडॉप्ट कयो अथई। कन्नड़ ॿार खे हुन सिंधी, इंग्लिश, हिंदी, कन्नड़, तमिल, तेलुगु एंड फ्रेंच 5 साल जी छोकिरी त 7 लैंग्वेजिस सेखारियूं अथई, पर सभिनी खां पहिरियों हुनखे सिंधी सेखारी। त यानी ॿार में एतिरी कैपेसिटी आहे। सिर्फ़ु असांखे पंहिंजो पाण खे सम्झाइणो आहे, पंहिंजे पाण खे जगाइणो आहे कि असीं सिंधीअ में ॻाल्हायूं। ऐं उहो ई मैसेज असांजी भेण निर्मला ॾिनो। हाणे मां मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि अखंड सिंधु संसार जे डायरेक्टर श्री ज्ञान लालवानी साहब जिन खे कि उहे रिश्तनि जो संसार जेका हुननि जी मैट्रिमोनियल वेबसाइट बि आहे ऐं मैट्रिमोनियल मैगज़ीन कढी रहिया आहिनि उनजो विमोचन अची महिमाननि खां कराइनि। गॾो गॾु आमंत्रित करणु चाहींदमि अनुराग लालवानी खे, उहे बि गॾु मंच ते अचनि। ज्ञान लालवानी साहब जा सुपुत्र आहिनि ऐं अखंड सिंधु संसार जो कमु ॾाढो सुहिणे तरीक़े सां संभाले रहिया आहिनि। उज्जैन जा प्रतिनिधि श्री करमचंदानी जी, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदमि कि मंच ते अचनि ऐं पत्रिका जो विमोचन कराइनि। भेण कविता वाधवानी, इंदौर जी समाज सेविका भेण कविता वाधवानी अगरि मौजूदु हुजे त उन्हनि सां बि मुंहिंजी निमाणी वेनिती आहे कि मंच ते अचनि पत्रिका जे विमोचन लाइ। रिश्तनि जो संसार हिकु मैट्रिमोनियल वेबसाइट आहे जंहिंजे ज़रिए असां सिंधी सजणो हर इंसान खे रिकग्निशन खपंदो आहे। असां कमु त सभई कंदा आहियूं, पर जॾहिं कोई धीरे सां ईंदो आहे अची करे असांजी पुठी थपथपाईंदो आहे त असांजो एनर्जी लेवल कई गुना वधी वेंदो आहे। कुझु अहिड़ियूं ई शख़्सियतूं जेके पंहिंजे पंहिंजे खेत्रनि में ॾाढो सुहिणे नमूने कमु करे रहिया आहिनि, पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां, पंहिंजे पंहिंजे स्टाइल में ऐं पंहिंजे पंहिंजे वक़्तु अनुसार उहे अलॻि अलॻि खेत्रनि में पंहिंजो योगदान ॾेई रहिया आहिनि।
उन्हनि खे रेकग्नाइज़ करण जो बि ॾींहुं अॼु आहे ऐं उन्हनि खे सम्मानित अॼु असां हिन मंच तां कंदासीं। हिकु लाइन में मां उन्हनि जे बारे में ॿुधाईंदी वेंदमि, उन्हनि खे मंच ते आमंत्रित कंदमि। मंच ते वेठल महिमाननि सां गुज़ारिश है कि आप जिन के जेके ऑल इंडिया मेडिकल एसोसिएशन जा वाइस प्रेसिडेंट रही चुका आहिनि ऐं चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि, मां ज़ोरदार ताड़ियुनि सां आमंत्रित कंदमि डॉक्टर DR हरियाणी साहब जिन खे मंच ते अचनि ऐं महिमाननि सां अनुरोध है कि उन्हनि खे सम्मानित कनि। आमंत्रित करणु चाहिए, सेवाऊं ॾेई चुका आहियो ऐं अॼु बि पंहिंजे दिलि में सिंधियत जो जज़्बो रखूं था। ज़ोरदार ताड़ियुनि सां डॉक्टर GD गिदवानी साहब जिन खे हिन ख़ासि मौक़े ते सम्मानित कंदे असां फ़ख़ुरु महसूस करे रहिया आहियूं। आमंत्रित करणु चाहींदमि श्री प्रताप राय आहूजा साहब जिन खे जेके रिटायर्ड असिस्टेंट कमिश्नर रहिया आहिनि लेबर डिपार्टमेंट में। श्री प्रताप राय आहूजा साहब उन्हनि खे बि सम्मान मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि, मंच ते अचनि ऐं महिमाननि सां निमाणी वेनिती गुज़ारिश कि उन्हनि खे सम्मानित कनि। सचपच अहिड़ियूं शख़्सियतूं जेके पंहिंजी पूरी ज़िंदगी, जेके पंहिंजो पूरो जीवन समाज सेवा लाइ ॾींदे पाण खे पूरो कंदा आहिनि, अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे सम्मानित कंदे असां फ़ख़ुरु महसूस कंदा आहियूं। आमंत्रित करणु चाहींदमि श्री जेठानंद फतेह चंदानी साहब जिन खे जंहिंजी उमिरि, जंहिंजी वई 84 साल आहे ऐं ॿुधाईंदे बेहद ख़ुशी थी रही आहे कि अनिल फतेह चंदानी साहब जा पिता साहब आहिनि ऐं हिकु ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि कि हिते हिन जे परिवार जी 3 पीढ़ियूं मौजूदु आहिनि, दादा जेठानंद जी, श्री अनिल जी पाण ऐं हिननि जी डॉटर। त पोइ असांखे डब करण जी बिल्कुलु बि ज़रूरत कोन्हे कि असां सिंधियत जो छा थींदो। डॉक्टर श्री जेठानंद फतेह चंदानी साहब चेयरमैन रहिया आहिनि, चेयरमैन आहिनि JJ पब्लिक स्कूल जा ऐं समाज सेवा जे खेत्र में डॉक्टर DR अच्छा संयुक्त परिवार जा प्रवर्तक। सचपच बिल्कुलु सही चयो दादा ईश्वर शामनानी साहब कि हींअर असां पंहिंजे ॿारनि खे जंहिं रस्ते ते वठी हला रहिया आहियूं उन में संयुक्त परिवार जो कॉन्सेप्ट उन्हनि जे लाइ हिकु नओं कॉन्सेप्ट आहे, त अहिड़ी शख़्सियतुनि जी सचपच ज़रूरत आहे। श्री डॉक्टर DR हरियाणी साहब मंच ते आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदमि महिमाननि सां कि उन्हनि खे सम्मानित कनि। डॉक्टर DR हरियाणी साहब ऑल इंडिया मेडिकल एसोसिएशन जा एक्स वाइस प्रेसिडेंट चाइल्ड स्पेशलिस्ट। ज़ोरदार ताड़ियूं हिननि जे लाइ। आमंत्रित करणु चाहींदमि श्री श्यामलाल राजदेव साहब जिन खे जेके अच्छा जी आमंत्रित करणु चाहींदमि श्री श्यामलाल राजदेव साहब जिन खे ऐं श्री दयालदास ठाकुर साहब जिन खे जेके अध्यक्ष आहिनि चेटीचंड उत्सव समिति जा, शुरू सां ई सेवा जे क्षेत्र सां जुड़ियल आहिनि। अखंड ज्योत जी ज़िम्मेदारी तव्हां ई खई आहे ऐं ज़ोरदार ताड़ियुनि सां श्री प्रोफेसर शीरवानी साहब जिन खे बि आमंत्रित बिल्कुलु जी। मेहरबानी दादा। आमंत्रित करणु चाहींदमि डॉक्टर सुनील राजन साहब जिन खे जंहिंखे नी रिप्लेसमेंट ऐं शोल्डर रिप्लेसमेंट में महारत हासिल आहे ऐं डॉक्टर सुनील राजन। करणु चाहींदमि दीदी अमला शर्मा खे जंहिं इंदौर में योग जे क्षेत्र में, योगा जे क्षेत्र में रिवॉल्यूशन आंदो ऐं निशुल्क वञनि ऐं अचो पूरो फोटो मनोरंजन जो कार्यक्रम जो भाग शुरू थियण वारो आहे। हाणे इन विच में जो टाइम आहे उहो मुंहिंजो तव्हांजो आहे, त 5 मिंट ध्यानु ॾींदा। आत्माराम अंतर्यामी, जेको आत्माराम अंतर्यामी आहे न, इहो अंतर्यामी आहे। तव्हांजी आत्मा में छा छा वसी रहियो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो हाणे थोरी देरि में। तव्हां छा कयो आहे ऐं छा करण वारा आहियो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो। त ध्यान सां ॿुधंदव त तव्हांखे आनंद ईंदो। आनंद वठण लाइ शांति में रखंदा ऐं ॿारनि खे बि थोरो व्यवस्थित रखंदा त तव्हांखे आनंद ईंदो। अखंड सिंधु संसार नाट्य समारोह जी शो शुरूआत कई
इन बारे में जेसिताईं ड्रामो शुरू थिए मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। लेखक सिंधीअ में किताब लिखनि था, कलाकार ॾाढा आहिनि, पर उहे रचनाऊं कीअं पहुचनि माण्हुनि ताईं? त नाटक जेको आहे हिकु ज़रियो आहे लेखक जी रचना खे पाठकनि दर्शकनि ताईं पहुचाइण लाइ, ऐं कलाकार उन ज़रिए सां पहुचाइनि था कला जे माध्यम सां। त हिकु ॾाढी विधा आहे, हिन ड्रामे करण में काफ़ी महिनत लॻंदी आहे। गीत संगीत जेको आहे उहो पंहिंजी जॻह ते आहे, उहो सवलो कमु रहंदो आहे, लेकिन ड्रामे खे तयारु करण में कलाकारनि खे महीनो लॻंदो आहे। महीनो रिहर्सल कंदा आहिनि, हुन खां पोइ सेट डिजाइनिंग आर्टिस्ट काफ़ी महिनत कंदा आहिनि, हुन खां पोइ तव्हांखे ड्रामो ॾिसण लाइ मिलंदो आहे। त हिन ड्रामे जो आनंद वठण लाइ तव्हां सभई महिरबानी करे शांति सां वेहींदा। अखंड सिंधु संसार जे तरफ़ां मां इहो ई सोचे करे सन 2000 में ड्रामा उत्सव जी शुरूआति कई, ऐं पहिरियों ड्रामो कयो भंबाराम भभूतीअ वारो। ऐं हुन ड्रामे में जेके बि आया हुया उहे दर्शक यादि रखंदा आहिनि कि तव्हां ड्रामो माण्हू इंतज़ारु कंदा आहिनि हर साल। ऐं 2004 में ऐं 2013 में इंदौर में बि असां करे चुका आहियूं। 2004 में सिंधु सहकारी साख संस्था सां हिन हाल में कयोसीं। 2013 में अखंड सिंधु बेनार ते जेके बि आया भाउरनि सभिनी ॾिठो हुयो। ऐं ईअं हर साल इहो सिलसिलो बराबरि जारी आहे। हाणे वरी 21 फरवरी भोपाल में ड्रामा उत्सव आहे। त हिन ड्रामे जो मक़सदु इहो आहे कि कलाकार जेके आहिनि उन्हनि खे प्रोत्साहन मिले ऐं कलाकार लेखक जी रचनाऊं ताईं पहुचनि। इन प्रयास में बराबरि अखंड सिंधु लॻो पियो आहे ऐं सभिनीनि वजन जो साथियुनि जो सहयोग आशीर्वाद आहे कि असां लगातार इन प्रयास खे करे रहिया आहियूं। अखंड सिंधु संसार अख़बारूं त अख़बार थींदी आहे, नालो थींदो आहे भई अख़बार, लेकिन अखंड सिंधु संसार हिकु अख़बार न आहे, हिकु अभियान आहे। इन अभियान जी शुरूआत जेकी आहे सही माने में मूंखे जेकी प्रेरणा मिली उहा इंदौर मां ई मिली हुई। इंदौर में 1986 में मध्य प्रदेश युवा सिंधी समाज जो गठन थियो। पहिरियों सिंधी नौजवाननि जो सम्मेलन थियो हुयो। उन टाइम मां हिते आयो हुउमि इंदौर में, सम्मेलन में शामिल थियो। तॾहिं खां इहो अभियान हिकु अख़बार हुजे कि युवाउनि खे समाज खे जोड़े। तो वो प्रयास हलंदो रहियो पहिरियां संस्था जे तरफ़ां, पोइ आख़िर मां उहो पंहिंजे स्तर ते 1994 में अखंड सिंधु संसार शुरू कई। और धीरे धीरे उहा अॼु जे वक़्त में पूरे देश में एकमात्र अखंड सिंधु संसार सिंधी देवनागरी अख़बार आहे जेकी 16 पेज मल्टी कलर में नियमित निकिरे थी। और 22 सालनि में कोई भी अहिड़ो महीनो न वियो जंहिंमें अंक न निकितो हुजे। और अॼु उहा ऑनलाइन भी आहे, व्हाट्सएप फेसबुक हर ज़रिए ते पूरे दुनिया में पहुची रही आहे। उन खां पोइ असां हाणे हिकिड़ो ॿियो प्रयास कयो कि माण्हुनि जो चवणो कि मिटी माइटी ॾाढी समस्या आहे, तव्हांजो नेटवर्क एॾो वॾो आहे, त रिश्तनि जो संसार नाले सां हिकु इहो असां शुरू कयो। सेवा जे तौर ते अभियान हलंदो आहे। ऑनलाइन रजिस्ट्रेशन माण्हू करे सघे थो, पाण मैचिंग करे सघे थो, सभु करे थो। ऐं हीअ पत्रिका बि हुन में कढंदा आहियूं, रिश्तनि जो संसार हर महीने निकिरंदी आहे। ऐं हिनखे पत्रिका जे रूप में कढण जो मक़सदु इहो कि जेके उन कम लाइ बि असां सां जुड़नि था रिश्तनि जो संसार लाइ, मिटी माइटी लाइ, त उन्हनि खे बि सिंधीअ जी जानकारी मिले। इन करे हिन पत्रिका में बि तव्हां ॾिसंदो सिंधी ॿोली साहित्य कला संस्कृति जे बारे में सॼी जानकारी रहंदी आहे। ऐं हर महीने बराबरि नियमित निकिरंदी आहे। और हिन जो सालानो शुल्क जेको आहे 300 रुपया आहे मात्र। अखंड सिंधु संसार जो 100 रुपयो, आजीवन 1500 रुपया आहे। उन आजीवन जेको मेंबर ठहींदो अखंड सिंधु संसार जो, उनखे असां हिकु झूलेलाल जो मानपत्र, उन फोटो सेट लेमिनेट कराए ॾींदा आहियूं। 3 सिंधी प्रोग्राम जी DVDयूं, 3 मैगज़ीन और 3 बुक्स हिकु गिफ्ट पैक ठाहे करे उनखे कोरियर सां मोकिलींदा आहियूं। ऐं इहो काफ़ी असांजे साथियुनि सहयोग ॾिनो आहे कि कंहिंजी शादी आहे, कंहिंजो जनम ॾींहुं आहे, त उनखे बि गिफ्ट पैक कराए मोकिले सघंदा आहिनि। त उनखे गिफ्ट पैक बि मिलंदो, आजीवन उनखे अख़बार बि मिलंदी रहंदी। त इहो हिकु प्रयास आहे सिंधियत सां जोड़ण जो, हर परिवार जुड़े। प्रोग्राम फंक्शन त थींदो, वापसि हलिया वेंदा, लेकिन हो असांजो नियमित प्रयास आहे कि हर महीने उन सां सभई जुड़िया रहनि था। त तव्हां सभई बि काफ़ी त असांजा मेंबर आहिनि, जेके न आहिनि त उहे हिन प्रयास सां जुड़ंदा ऐं ॿियनि खे बि जोड़ींदा। त तव्हां सभिनीनि जो हिन जेको यज्ञ आहे हुन में नंढी सी आहुति थींदी।